नादरीन दानिन में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त उमरकोट में BISP सेंटर मुस्तहक औरतुनि लाइ अज़ाबगर बणिजी वियो। औरतुनि जी सरेआम तज़लील औरतुनि लाइ क़ाइम सेंटरनि ते सिक्योरिटी न हुजण करे मर्दनि जो वॾो तइदाद औरतूं तज़लील धिका सेंटर इंतिज़ामिया औरतुनि खां सुञाणप कार्ड वठी करे पाण रखी छॾिया आहिनि, जॾहिं त पैसनि जे विर्छ शुरू न थी सघी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत औरतुनि जे जारी 3 महीने वारी किस्त शुरू थी वई आहे। ॿिनि सेंटरनि ते 42 खां वधीक डिवाइस होल्डर मौजूद हुजण बावजूद बदनज़मी बस्प इंतिज़ामिया पारां उमरकोट जी पब्लिक पार्क बिल्डिंग, रतनोर रोड भरिसां केटल कॉलोनी समेत 2 सेंटर क़ाइमु कया विया। औरतुनि लाइ अज़ाबगर बणिजी वियो आहे। रक़म हासिल लाइ ईंदड़ औरतुनि जे पीउ औरतुनि पारां तज़लील सख़्त, गर्मी में सहूलियतूं न हुजण ऐं रक़म न मिलण जूं दावूं। 2 ॾींहंनि खां पैसा वठण अचूं पिया, रक़म नथी मिले। इंतिज़ामिया असां खां कार्ड वठी पाण वटि रखी छॾिया आहिनि। टोकन सिस्टम जो जवाज़ ॼाणाए बिला जवाज़ तज़लील कई पई वञे। सेंटर ते पीअण जे साफ़ पाणी समेत का बि सहूलियत नाहे। मुस्तहक औरतूं खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर। परे परे जे इलाइक़नि मां मासूम ॿारनि समेत ईंदड़ औरतूं सख़्त अज़ाब भोगण लॻियूं आहिनि। बस्प पारां पॉलिसी तहत टोकन सिस्टम रखियो वियो आहे। असांखे टोकन ज़रिए रक़म ॾियणी आहे। सेंटर इंचार्ज फौरी तौर ते नोटिस वठी रक़म जी विर्छ बहितर नमूने शुरू कई वञे। औरतुनि जो मुतालबो